कंडो गुलामदर यूनियन काउंसिल डंदो जे गोठ बजलो कोली जी बिरादरी जी मिस्कीन ऐं औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि पारां संदन घर ऐं मंदर ढाइण ख़िलाफ़ मुज़ाहिरो करे बासर जी ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो हो। मुज़ाहिरो कंदड़ बालू कोली विजू कृष्ण ऐं सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां ग़रीब मिस्कीन क़दीमी ॻोठ में वेठल आहियूं। बासर ज़बरदस्ती ऐं बिना कंहिं नोटिस जे असांजा घर ऐं मंदर ढाहे छॾिया आहिनि ऐं बासर असांखे मारण ऐं कूड़ियूं FIR दाख़िल करण जूं धमकियूं ॾेई रही हिरासत करे रहिया आहिनि। घर असांजा हाजी बाबू महिमान ॾाठा आहिनि ऐं ॿियो इम्तियाज़ अबड़ो इरिगेशन वारनि उन्हनि ॾाठा आहिनि। हाणे उहे चवनि था असांखे हाणे हितां चवनि था टपड़ खणी वञो अवी केॾांहुं बि वञो। हाणे असीं खुले आसमान हेठि वेठल आहियूं ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। उन पाची माना ज़बरदस्ती ताबा ॾिना असांखे चयो बाबा माना हीअं थींदो माना हीअं चयो माना असांखे अहिड़ो ज़ुल्म कयो आहे। तव्हां अची केरु पची असांजी सरज़मीन ॾिसे असांखे इन छाजे लाइ एॾो असां सां वाइल कयो आहे। जा असां अॻे 100-150 सालनि खां वाटर वायो पियो, हिन जो वाटर हींअर कीअं बंदि थियो आहे। असांजा माइट मिट ख़बर किथे जायो असीं उहो अॻु में वियल असीं वेठी ईंदियूं। हाणे असीं कॾहिं वञूं। मुंहिंजा भाउ मुंहिंजे मुड़ुस जा सभु हीअं थी विया। केस कयो आहे मुंहिंजे मुड़ुस खे। मुंहिंजो मुड़ुस इधर आहे त वीचारो वेठो आहे धमकी पियो ॾे अॼु बाबू पाण। हुननि आला ऑफिसरनि वस वारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी उन्हनि मिस्किननि सां इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk